अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक लाइ सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर वारा छोकिरी खे ॻोल्हण जी पूरी कोशिशि कंदा। बहरहाल छोकिरी इन्हनि खे हाल ई फ़िलहाल कोन मिलंदो ऐं ॿिए पासे रेस मंसूर पूरी कोशिशि कंदो त मां छोकिरी खे हर हाल में हथु करे वठां ऐं मां बि इहो पुछा कयां त छोकिरी ज़िंदा आहे या मरी चुको आहे। ऐं पोइ दोस्तों अहिड़े हिसाब सां रेज़न ऐं ककर वारा वञी रेस मंसूर सां मिलंदा। उन खे चवंदा त तूं छोकिरी कुंज असांजे हवाले कर। रेस मंसूर चवंदो छोकिरी कुंज मूं वटि न आहे। ककर चवंदा त तूं कूड़ ॻाल्हाए रही आहीं, छोकिरी खे सिर्फ़ु तो ऐं तो लिकायो आहे। छोकिरी खे असांजे हवाले कर, न त हिते जहिड़ा थींदा, माण्हू मरंदा। अगरि तो कुंज असांजे हवाले न कई त पोइ असां तोखे मारे छॾींदासीं। रेस मंसूर चवंदो तोखे जीअं करिणो आहे वञी कर, तोखे मोकल आहे मुंहिंजे तरफ़ां ऐं मां सची चई रहियो आहियां त छोकिरी कुंज तव्हांजी मूं वटि न आहे। तव्हां वञी उनजी ॻोल्हा कयो त उहो अॼुकल्ह किथे आहे। तव्हां सिर्फ़ु मूं मथां इतबार कयो। ऐं पोइ रेज़न ककर खे चवंदो त मूं तोखे ॿुधायो हो त छोरी कुंज रेस मंसूर वटि न आहे। तोखे त हाणे पक थी चुको आहे त छोकिरी रेस मंसूर वटि न आहे। तोखे त मुंहिंजी ॻाल्हियुनि में इतबार न थिए आयो। ऐं ॿिए पासे रेस मंसूर रेस शाहनवाज़ खे धमकाईंदो त अगरि तो इन दुश्मन खे वधाइण जी कोशिशि कई त पोइ मां तोखे ज़िंदा कॾहिं बि न छॾींदुसि। अगरि तो हिन दुश्मनी में हथु सेकण जी कोशिशि कई त मां तोखे मारे छॾींदुसि। तूं हिकु सिर्फ़ु शैतान माण्हू आहीं। तूं ॿिन्हिनि खे विञाइण पियो चाहीं ऐं हिन क़ौम जे लाइ भलो नथो सोचीं। अगरि तूं हिन क़ौम लाइ सोचीं हा त अॼु पाण में असांखे न विढ़ाईं हा। रेस शाहनवाज़ चवंदो त अगरि तो मूंखां जेसीं ताईं माफ़ी नथो वठी जेसीं ताईं मां तोखे कॾहिं बि माफ़ नथो करे सघां, न वरी मां तुंहिंजो पीछो छॾे थो सघां। ऐं ॿिए पासे मरियम गुलपरी खे चवंदो त तुंहिंजी हाणे सोडल जल्द खां जल्द तुंहिंजी थियण वारी आहे। छोजो सोडल हाणे तुंहिंजो दुश्मननि खां निकाह टोड़े तोखे पाण सां हथु मिलाईंदो, यानी जल्द खां जल्द हाणे तुंहिंजो ऐं सोडल जो शादी थींदो। इहा मूंखे पूरी पक आहे। गुलपरी चवंदो त हाणे कॾहिं बि थी नथो सघे, छोजो मुंहिंजे ज़िंदगी में हाणे ख़ुशियूं मोकिलाए वयूं आहिनि। मुंहिंजे ख़ुशी में हाणे रगो रवण लिखियलु आहे ऐं हाणे इन रवण खे मां विसारे नथो सघां। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं रेस मंसूर जे तरफ़ां हाणे इहो दुश्मनी वधंदो वेंदो। छो त जंहिंमें रेस शाहनवाज़ खे फ़ाइदो पवंदो घणे खां घणो, उहो फ़ाइदो वठी हिन दुश्मनी खे भड़काइण जी पूरी कोशिशि कंदो ऐं पूरी प्लानिंग ठाहींदो ऐं दोस्तो ककर अने रेज़न वारनि खे भड़काईंदो ऐं उन्हनि जो भरपूर साथ ॾींदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त अॻिते हली सोडल छोकिरी कुंज जी ॾस सिर्फ़ु पंहिंजी सोट मुराद खे ॿुधाईंदो ऐं पोइ मुराद वञी इहा ॻाल्हि रेस मंसूर सां कंदो। पोइ रेस मंसूर सोडल खे उतां ते घुराईंदो ऐं उन खां छोकिरी जो हथु वठंदो ऐं सोडल खे चवंदो त तो छोकिरी खे पनाह ॾेई भलो कमु कयो, न त हू ज़ालिम हिन महिल ताईं छोकिरी खे ज़िंदा न छॾनि हा। सोडल चवंदो त रेस तूं सही चई रहियो आहीं, मूं हिन छोकिरी जी ज़िंदगी बचाई आहे, मूं सवाब ख़ातिर ही कमु कयो आहे। ऐं मुराद सोडल खे चवंदो त तूं पहिरियां इहा ॻाल्हि छो न कई। सोडल चवंदो त पहिरियां हालात ई अहिड़ा हा, अगरि मां तव्हां सां ॻाल्हि कयां हा त पोइ तव्हां परेशान थी वञो हा ऐं पोइ रेज़न वारनि खे बि ख़बर पइजी वञे हा। अहिड़े हिसाब सां मूं तव्हां सां ॻाल्हि न कई। ऐं ॿिए पासे ककर वारा माउ पीउ परेशान हूंदा त ख़बर न त हिन घर खे कहिड़ी बददुआ लॻी आहे, जो ही घर ॾींहं मां ॾींहुं पोइते थो वञे। हिन घर में रोज़ हिकु न हिकिड़ो मसलो हुजे ई हुजे। आख़िरकार हिन ॻोठ खे यानी घर खे कहिड़ी नज़र खाई वियो। दोस्तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।